रियासत ड्रामे जी बेहतरीन नई ड्रामे जी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों, तव्हां अंदाज़ो हणी आया हूंदव त ड्रामे जी रियासत जी कहाणी कीअं आहे। कहाणी मां काफ़ी पोइ एपिसोड में ॿुधायो बि आहे त हीअ पाण में मिल्कियत ते विढ़नि था, पाण में सौट चाचा भाटिया, मतिलबु अहिड़े हिसाब जो हिननि जो रिश्तो आहे। होॾो फ़क़ीरो जंहिंजो नालो आज़म मेंगल आहे, असली नालो त आज़म मेंगल आहे अदाकार जो, लेकिन ड्रामे में फ़क़ीरो उमेद अली कलवार जो नालो, जेको बख्ती जो यानी सना रज़ा जो जेको बॉडी गार्ड आहे उन नालो तव्हांखे ख़बर आहे कादन। अहिड़े हिसाब सां ऐं ख़ुदि हिते ड्रामे जा ॿिया जेका करेक्टर आहिनि उनजो नालो दिलावर, कंहिंजो बादल। अहिड़े हिसाब सां हीअ दुश्मनी पंहिंजी मिल्कियत जे करे आहे जेका पाण में विढ़ी रहिया आहिनि। जीअं जीअं ड्रामो अॻिते वधंदो तव्हांखे इन में ज़ुल्म जबर बि ॾेखारियो वेंदो, छो त हिकिड़े पासे ज़ालिम आहिनि जंहिंमें एस भट्टी, आज़म मेंगल ऐं उन जा दोस्त बादल वग़ैरह ॿिया टिया। इहे जेको आहे ज़ालिम खाते वारा आहिनि, जंहिंमें दिलावर होॾां ओठो यानी कादन ऐं सना रज़ा जेका मुराद साहब अदाकारी करे रहिया आहिनि, उहे जेको आहे न हक़ ऐं इंसाफ़ ऐं सचे रस्ते वारा आहिनि ऐं इन्हनि जो पाण में मिल्कियत ते झेड़ो आहे।